मटियारी जे मदरसे शिया मदरसे बाबुल हवाज में मुंहिंजो पढ़ंदड़ पुटु अब्दुल रहमान वल्द अब्दुल रज़ाक जेको इल्ज़ाम हणी निशाने तशद्दुद जो निशानो बणाए चोरी जो इल्ज़ाम हणी इंसानियत सोज़ तशद्दुद जो निशानो बणायो मदरसे जे प्रिंसिपल मौला बख्श हालाई जो पुटु सलमान हैदर 29 अगस्त 2025 खां गुम करे छॾियो आहे। असांखे शक आहे असांजे पुट खे क़त्ल करण खां बाद गुम करे छॾियो आहे। असांखे हिसाइण जे लाइ असांजे ख़िलाफ़ जेका कोर्ट में 22 कई वई उहा डिसमिस थी वई आहे। खिलाफ़ क़त्ल ऐं गुमशुदी खिलाफ़ असां हाई कोर्ट जो दर खुड़कायो। इस जाफ़र अब्बास उर्फ सलमान मंगणहार जो FIR में हिकु नालो ई नामिनेट कयो। कोर्ट असांजे तरफ़ां पिणु 2 जवाबदारनि जो नालो नामिनेट कयो वियो, पर पुलिस पंहिंजे तरफ़ां FIR दाख़िल करे मौला बख्श हालाई जो नालो नामिनेट FIR में न कयो। ज़िले जे कुझु सरपरस्ती माण्हुनि मौला बख्श हालाई जो नालो शामिल न कयो। माण्हुनि जी मौला बख्श हालाई खे सरपरस्ती शामिल हासिल आहे। अक्टूबर ते असां FIR दाख़िल कई सलमान हैदर ऐं मौला बख्श जे ख़िलाफ़। असांजे साम्हूं FIR दाख़िल करे सलमान हैदर खे गॾु विहारे मौला बख्श हालाई खे असांखे ॿाहिरि वञण खां पोइ सलमान हैदर ऐं मौला बख्श हालाई खे आज़ादु करे छॾियो। उन खां पोइ उन्हनि खे चयो वियो त वञी तव्हां ॿाहिरां ज़मानत कराए अचो। अहिड़ी नाइंसाफ़ी ते मटियारी पुलिस ते मूंखे को बि भरोसो न आहे। मुंहिंजी जांच कराई वञे। अहिड़ी दरख़्वास्त मूंखे मटियारी पुलिस ते को बि भरोसो न आहे। मुंहिंजी अपील आहे त IG सिंध खे ऐं DIG हैदराबाद खे त मुंहिंजो केस मटियारी थाणे खां ॿिए हंधि मुंतक़िल कयो वञे या हैदराबाद में सराज लाशारी खे ॾिनो वञे। मुंहिंजी जांच मुकमल थिए ऐं मूंखे इंसाफ़ मिले, मुंहिंजो पुटु मूंखे मिले।